नाज़रीन, ये अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा पिया हालूं त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो वेझो साथी ॾाॾा ग़ुलाम नबी खोसो मुख़्तसिर अलालत खां पोइ लाॾाणो करे वियो आहे। हीअ अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हालूं त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो वेझो साथी ॾाॾा ग़ुलाम नबी खोसो मुख़्तसिर अलालत खां पोइ लाॾाणो करे वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे शरीफ़ रिंद। जी शरीफ़, छा तफ़सील आहे? जी अदिल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सीनियर पीपल्स पार्टी जो अॻुवाण ॾाॾा ग़ुलाम नबी खोसो काफ़ी वक़्तु बीमारी जी हालत में रहण खां पोइ अॼु इंतकाल करे वियो आहे। ऐं इहो पिणु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॾाॾा ग़ुलाम नबी खोसो केतिरा ई भेरा जेके पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवाण आहिनि उन्हनि खे मैसेज कया त मुंहिंजी ख़ुदारा मदद कई वञे, ऐं उन्हनि जी बेध्यानी सबबु ॾाॾा ग़ुलाम नबी खोसो हमेशह ॾुखारो रहियो। छो त ॾाॾा ग़ुलाम नबी खोसो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो वेझो साथी ऐं सरगर्म अॻुवाणनि में शुमारु थींदड़ हो। ऐं तव्हांखे इहो बि मां ॿुधाईंदो हलां त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मुख़्तलिफ़ दौरनि में ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं मोहतरमा इक़्तिदार में आई त ॾाॾा ग़ुलाम नबी खोसो खेसि हर वक़्तु मोहतरमा सां गॾु नज़र ईंदो हो। जंहिंखां पोइ ॾाॾा ग़ुलाम नबी खोसो जो जॾहिं महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी पारां इंटरव्यू वरितो वियो त जिते ॾाॾा ग़ुलाम नबी खोसे इहो पिणु इंकशाफ़ कयो हो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अलाए केतिरा चकर ॾाॾा ग़ुलाम नबी खोसो खे चयो त तव्हांखे छा घुरिजे, पर हिन चयो त मूंखे सिर्फ़ु पार्टी सां मोहबत आहे, मूंखे कुझु न घुरिजे। पर हिन वक़्तु जॾहिं हू आख़िरी ज़िंदगी जा जेके साल गुज़ारिया उन्हनि में इंतिहाई हू मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारे नेठि मालिक हक़ीक़ी सां वञी मिलियो आहे। जॾहिं त ॾाॾा ग़ुलाम नबी जे अहिड़े विछोड़े ते इलाइक़े में सोग वारी सूरत हाल छायल आहे। भुट्टो साहिब शहीद ज़ुल्फ़िकार खे यादि करे रोई ॾींदो, छो जो शहीद ज़ुल्फ़िकार ऐं शहीद राणी खां पोइ जेके सीनियर वर्कर आहिनि, जेके क्लोज़ हुया भुट्टो साहिब जे, जेके बेनज़ीर क्लोज़ हुया, बेलोस हुया, सचाई उन्हनि जी कार संभाल नथी लॻे। न फ़क़ति ग़ुलाम नबी खोसो पर काफ़ी मुंहिंजा ॿिया बि दोस्त आहिनि हैदराबाद में सीनियर, जीअं अॼु ॾींहुं ताईं का बि ध्यानु केरु नथो ॾिए वर्करनि। जेकॾहिं भुट्टो साहिबु हुजे असांखे ईअं न छॾे।